तो नहीं आऊं अवाजे गोठ जे स्कूल में मास्टर थी आयो। हाँ मास्टर सिंध जा हज़ारे नवां भर्ती थियल टीचर्स अञा ताईं पघारुनि खां महरूम। बार बार उन्हें चवन पिया था असां डॉक्यूमेंट्स जमा करायो, फाइलूं जमा करायो। पर तव्हां समूरो असांजो रिकॉर्ड मौजूद है, तव्हां असांजो मेरिट लिस्टूं, तव्हां जॉइनिंग लेटर समूरो रिकॉर्ड तव्हां मौजूद है। कंप्यूटर जो दौर है, जदीद दौर में तव्हां उस्तादनि खे बार बार ऑफिसुनि जा चक्कर कटायो पिया। मास्टर बेचारो मुझी प्रतिभा सैलरी में एतिरो डोलायो पियो वञे या छा, ऐं को बि मतिलबु प्रॉपर रिस्पॉन्स न पियो ॾिनो वञे। शायद उन्हनि खे असांजी ॾुखियाईनि जो एहसास ना है, अखबार ना है। 1 साल तक हमारे पास किसी किस्म की कोई सैलरी नहीं है, जबकि हमारे अपने दूसरे अखराजात बहुत ज्यादा है। जब मैं इस जॉब में आ गई उसके बाद जो है मैं प्राइवेट जॉब छोड़ चुकी थी। उससे पहले मेरा सारा जो था वो उसी से ही सरवाइव कर रही थी। हिन नए टीचर खां कर्ज़ी पुछनि था त पैसा कॾहिं ॾींदे मोटाए, उधार वठी वठी हाणे त हाणे माण्हुनि उधार ॾियणी बंदि करे छॾी आहे बाक़ाइदा। चइबो त अॻियो मास्टर बदिली थी वियो छा? ऐं सिंध जा हज़ारे नवां भर्ती थियल टीचर्स सरकार ऐं सरदार खां पुछनि था त पघार कॾहिं ॾींदो? ॾिसण लाइ सम्झी वियो। हाँ साईं, तूं लॻो पियो अफलातून।